पंहिंजे घर वारनि जा हक़ न अदा कंदो। ॻाल्हायो, चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा सोना हबीब जंग ते हलिया आहिनि। हिकिड़ो शख्स आहे जेको मदीने वारे साईं जो असहाबी आहे, वॾे शान वारो असहाबी आहे। जॾहिं उहो असहाबी वफ़ात थो करे, उन जे नाश खे गुस्ल ॾियारण वारा असहाबी आहिनि। उन जे जनाज़े जी नमाज़ पढ़ण वारो दिलबर मोहम्मद करीम पारा। साईं फरमाइनि था त जॾहिं को माण्हू तव्हां मां मरी वञे त मूंखे इतला ॾींदा कयो। उनखे ईअं पाण जनाज़ो पढ़ी ईअं न पूरे छॾियो, मूंखे इतला कयो त मां उनजो जनाज़ो पढ़ां, छो त जंहिंते मां जनाज़ो पढ़ां उन जी क़बर रब नूर वारी करे छॾींदो। इन सलाती अलैकुम लनूर, बेशक मुंहिंजी निमाज़ जनाज़े जी तव्हां ते पढ़ाइण तव्हांजे क़बरुनि खे नूर वारो करे छॾींदी आहे। वक़्त वारा जन के मदीने वारो साईं पाण जनाज़ो पढ़ी। हिन असहाबी जो जनाज़ो ताजदारे कायनात पाण पढ़ायो आहे। उन जा कांधी थी मदीने वारा साईं हलिया आहिनि। जेॾी महिल जनाज़ो खणी हलिया आहिनि, मुंहिंजा सोना हबीब पैर ज़मीन ते सॼो न पिया खोड़नि, पैर जे पंप ते हलनि पिया। असाबी था पुछनि, या रसूल अल्लाह, पंहिंजो पैर मुबारक ज़मीन ते न पिया खोड़ियो, ॻाल्हि छा आहे? साईं फरमाइनि था, हिन मर्द जे जनाज़े ते 70,000 मलाइक लथा आहिनि। मदीने जी सरज़मीन फ़रिश्तनि सां भरिजी वई आहे। उहा जाइ ख़ाली नथो ॾिसां जिते पैर रखां, पैरनि जे पंधनि ते थो हलां, जो अॼु अल्लाह जा मलाइक फौज दर फौज जमायतूं करे आसमाननि मां लथा आहिनि, मुंहिंजे हिन असहाबी जे जनाज़े में शरीक थिया आहिनि। जेॾी महिल उन असहाबी खे दफनायो वियो, मुंहिंजे सोने नबी जी आदत मुबारक हुई, जॾहिं कंहिंखे पूरींदा हुआ त हुज़ूर उन जे क़ब्र जे क़रीब वेहंदा हुया। एतिरो वेहंदा हुआ जीअं उठ खे कुहिजे, वरी उनजो गोश्त कटिजे, उनजे गोश्त हॾ वढिजे, वरी उन गोश्त खे तक़सीम कजे। उठ खे विराइण में केतिरो टाइम लॻंदो या न लॻंदो? बकरी बि कोई बि आया कुर्बानी कंदा आहियो, ज़ुलज में कुर्बानी कंदा आहियो, पोइ ॾिसो न जानवर कटबो आहे, मेंह या पाडो या सान कुइबो आहे, केतिरो टाइम लॻी वेंदो आहे। उठ त अञा वॾो जानवर आहे। त हुज़ूर अलैहिस्सलाम जी आदत हुई, जेको माण्हू वफ़ात करे वेंदो उनजे जनाज़े सां गॾिजी वेंदा हुआ, उनजे क़ब्र जे क़रीब वेहंदा हुआ ऐं फरमाईंदा हुआ त जेॾी महिल पूरो हो न, हुज़ूर फरमाईंदा हाणे दुआ घुरोस, हींअर पुछाणो थो थिएसि, वॾी आज़माइश में आहे, दुआ घुरोस अल्लाह हिन सां आसानी करे। हू असहाबी जेॾी महिल पूरियो वियो, मुंहिंजो लजपाल नबी उन जी मज़ार ते वेठो आहे। ओचितो ओचितो हबीबनि जे पाक अखियुनि में लुड़क अची विया। हुज़ूर रोअण लॻा आहिनि, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, बार बार ईअं चवण लॻा, दुआ घुरण लॻा। पंहिंजो घणी देर ताईं अल्लाह जो नबी रोंदो रहियो, दुआऊं घुरंदो रहियो। जॾहिं हुज़ूर ख़ामोश थिया, हबीबनि जा असहाबी पुछनि था, या रसूल अल्लाह, हिन जे क़ब्र ते तव्हां हेतिरियूं दुआऊं घुरियूं, हेतिरो रुनो, छाजे करे? साईं फरमाइनि था, हिन खे जेॾी महिल क़ब्र में दफ़नायो वियो,
खादियुनि में खादियूं साॼियुनि में पइजी वियूं हिन जे हथनि जा खड़काट अचनि पिया मां मोहम्मद करीम ॿुधा पियो हिन जूं रड़ियूं दाहूं अचनि पियूं रब खां दुआ घुरियमि ओ जॾहिं हिन जो अज़ाब तरियो आहे तॾहिं मां रोअण खां ख़ामोश थियो आहियां असहाबी अर्ज़ा कनि या रसूल अल्लाह हिक तरफ़ अवां जो असहाबी आहे मुजाहिद आहे ग़ाज़ी आहे जंगुनि ते हलण वारो आहे जंहिंजो जनाज़ो तव्हां पाण पढ़ायो आहे मस्जिद नबवी में तव्हांजे पुठियां नमाज़ूं पढ़ण वारो आहे तव्हांजो असहाबी आहे या रसूल अल्लाह कांधी तव्हां थियोसि जनाज़ो तव्हां पढ़ियोसि पोइ बि अज़ाब छाजे करे हिन जो जुर्म कहिड़ो हो हिन जो ॾोह कहिड़ो हो हिन खे कहिड़ी सज़ा मिली साईं फरमाइनि था त ही माण्हू आबिद ज़ाहिद बराबर हुयो पर पंहिंजे घर वारनि सां सुठो सलूक न रखंदो हुयो का ॻाल्हि सम्झ में आयो जी पंहिंजे घर वारनि सां पंहिंजे घर वारनि सां सुठो सलूक न रखंदो हो इन जे करे क़बर जो अज़ाब बेटा तो पंहिंजे घर वारनि सां कहिड़ो सुठो सलूक कयो आहे तूं दोस्तनि जे दावतुनि ते वञी सुठा ताम खाई ऐं साईं मुंहिंजा शरबत पी कॾहिं घर वारी खे बि को सुठो ताम ठाहे खारायो थी हिकिड़ो गिरह ठाहे हीअं घर वारी जे वात में विझे त ॿिनि नफ़लनि जो सवाबु जी पंहिंजे घर वारी सां रुगे ख़ुशीअ सां ॻाल्हाए मुर्की ॻाल्हाए जहिड़ो उठ ख़ैरात कई पंहिंजे सोने हबीब फरमायो त मुंहिंजी मस्जिद नबवी में पुट मस्जिद नबवी सम्झो था न मदीने वारे साईं जी मस्जिद रहीम ढोरे में 2 लख नमाज़ूं पढ़ी मस्जिद नबवी में हिकिड़ी नमाज़ न चयो सुभान अल्लाह हा चुप करे न वे अलाह ज़बान ॾिनी थी त ॻाल्हि आहे न सम्झ में अचे थी नथी अचे हा हिते तूं 2 लख जुमा पढ़ी मस्जिद नबवी में हिकिड़ो जुमो पढ़ी हिते 2 लख रुपया ख़ैरात करी मस्जिद नबवी में हिकिड़ो रुपयो ख़ैरात करी साईं फरमाइनि था मन सल्ला फी मस्जिदी हाज़ा कुतिब लहू हज्जतान मबरूरतान जेको माण्हू मुंहिंजे मस्जिद नबवी में अची हिकिड़ी नमाज़ अदा करे त उन जे दफ़्तर में 2 हजनि जो सवाब रबुल की छॾींदो पर जे मस्जिद नबवी में एतकाफ़ वेहे ॾहो वेहे त उनजो बि को अजुर हूंदो या न हूंदो साईं फरमाइनि था मुंहिंजे मस्जिद नबवी में 2 महीना एतकाफ़ वेहण हिक पासे पंहिंजे घर वारनि सां हिक घड़ी वेहण जो सवाब अञा मथे पंहिंजे घर वारनि सां ख़ुशि त पई करे पंहिंजे बचड़नि सां सुठो सलूक करे गिरहड़ो ठाहे पंहिंजे पुटड़े खे खाराए सियारे जी मौसम आहे जेकॾहिं उनजे मथां रिली लही वई सवड़ लही वई तूं उथे उन ॿारड़े खे हीअं रुॻे ढके छॾी इहो ढकण बचण उठ ख़ैरात करे छॾी पंहिंजे बचड़े खे हिकिड़ी सुठी ॻाल्हि सेखारी पुट खॿे हथ सां थो खाए चवीं त पुट खॿे सां न खाइबो आहे सॼे सां खा इहा बि ख़ैरात आहे इहो 2 नफ़लनि जो सवाबु आहे जेकॾहिं पंहिंजे बच्चे जो मथो उघाड़ो आहे उनखे सम्झाए त पुट मथो उघाड़ो न कबो आहे मथो ढकबो आहे रुॻी एतिरी ॻाल्हि चवी त 2 नफ़लनि जो सवाबु तुंहिंजे दफ़्तर छोरा वतन किक में लोहारिया ऐं साईं मुंहिंजा इहो रहीम ढोरे में वतन वेंचंदा न उन्हनि खे वेंचारे न माई ख़्यालु करे न को तूं ख़्यालु कर हेॾा सारा छोकिरा हिकिड़े चोले में घुमंदा था वञनि
जहिड़ो छोड़ा चिना ॿार हेॾो हितो जेको आहे हथनि ते मर ॼमी वई, पेरनि ते मर ॼाई पई आहे, हिते गिटीअ ते हीअं कलर लॻी थो वञे, कलर। तुंहिंजा बच्चा हिन लाइ तोखे रिज़्क़ ॾिनो आहे, ये बच्चा रब जी तोखे अता थियल रोज़ी आहे रब जी। अल्लाह तोखे इनाम में बच्चा ॾिना, पुट ॾिना, घर वारी ॾिनी, त उन जो हक़ अदायगी करणु, उन्हनि जी सुठी तालीम, सुठी तरबियत, सुठी संभाल लहणु, इहो तुंहिंजे मथां फर्ज़ आहे। ॻाल्हि सम्झो था नथा सम्झो? अल्लाह फरमाए थो त पंहिंजे घर वारनि सां सुठो सलूक नथा करे सघो, 2 पढ़ण जो, 3 पढ़ण जो, 4 पढ़ण जो, पर जे सम्झो था त बराबरी न करे सघंदो, उन्हनि सां सुहिणो सलूक न करे सघंदो, मुसावात अदल इंसाफ़ करे न सघंदो, त वाहिद पोइ हिकिड़ी काफ़ी अथव, हिकिड़ी पढ़ण जो, पर छड़ा न हुजो, छड़ा न हुजो। शिरारुकुम उसाबुकुम, हबीबन जी हदीस आहे, साईं फरमाइनि था तव्हां में सभिनी खां पुछड़े में पुछड़ा माण्हू उहे आहिनि जेके छड़ा आहिनि। छड़ा कन खोलिजो, छड़ा ऐं छड़ियूं, मदीने वाले साईं फरमायो शिरारुकुम उसाबुकुम, तव्हां में सभिनी खां शरीर ऐं पुछड़ा माण्हू उहे आहिनि जेकी छड़ा आहे। ऐं छड़ो माण्हू 1000 रकातूं पढ़े, सगरे जी हिकिड़ी रकात जो सवाब मथे, छड़े जूं 1000 रकातूं ऐं सगरे जी हिकिड़ी रकात, सम्झो था? साईं फरमाइनि था त गुनाह इंसान खां थी वञे न गुनाह, पोइ हिकिड़ा अहिड़ा गुनाह आहिनि जो निमाज़ पढ़ो तरफ़ गुनाह मिटी छॾींदो, रोज़ो रखो गुनाह मिटजी वेंदा, हज करे थो गुनाह मिटजी वेंदा, पर हिकिड़ा गुनाह अहिड़ा आहिनि जिन खे निमाज़ न मेटींदी, रोज़ो न मेटींदो, हज न मेटींदो, ज़कात न मेटींदी, ख़ैरात न मेटींदी, पोइ असां जो फमा कफ़ारत आहे या रसूल अल्लाह, ए अल्लाह जा रसूल, भला उन्हनि गुनाहनि जो मेटण वारो अमल कहिड़ो आहे? साईं फरमायो अल हुमूम फिल मईश, पंहिंजे बचड़नि जे गुज़र सफ़र जा जेके फिक्रात आहिनि, इहे फिक्रात गुनाहनि खे मेटी छॾे। पुट ध्यान सां ॿुधण जी ॻाल्हि आहे, फिक्र थींदो आहे न, हाणे अॻे हुउसि हिकिड़ो ॼणो, वरी ॼणी थी आहे थी ॿ, वरी साईं ॿारड़ो पुटड़ो जाओ 3, वरी न्याणी ॼाई त 4, फिक्र थिए थो न। हाणे सियारो आहे, हिन महिल पुटड़े खे कोट वठी ॾियां, जर्सी वठी ॾियां, को जोराब वठी ॾियां, जुती वठी ॾियां, फिक्र थिए थो या न? मानड़ी खाइणी आहे, वीचारो वञे थो शिकार जे लाइ, ओ मच्छी मारण जे लाइ, सियारो आहे, पारो आहे, सर्दी आहे, को वंझर विझूं बीठो आहे, को साईं मुंहिंजा ॼारो ऐं खारो, को कुड़ी कयूं बीठो आहे, त मां बचड़नि जे लाइ रोज़ी कयां, इन रोज़ी जे लाइ जेको फिक्र करे थो, साईं फरमाइनि था त इहो जेको अल हुमूम फिल मईश, इन रोज़गार जो जेको फिक्र आहे, इहो तव्हांजा अहिड़ा गुनाह मेटे थो छॾे जेके निमाज़ न मेटियो, रोज़े न मेटियो, हज न मेटियो, पर इन फिक्र मेटे छॾियो। सुभान अल्लाह। वीचारो वियो मज़ूरी कयईं, सॼो ॾींहुं तगारी खयईं, थकिजी पियो, हाणे अचे लेटियो, हीअं थो करे, हा थकल माण्हू, मज़ूर माण्हू, पुराणी थोड़ा ज़ोरड़ा त ॾिजाए, ओ घर वारी ज़ोरड़ा त ॾिजाए, हीअं लेटियो, साईं फरमाइनि था इहो जेको महिनत ऐं मज़दूरी पंहिंजे बच्चनि जे लाइ हलाल कमाइण जे लाइ थको मांदो अचे लेटे थो, इहो ऊ करे थो, इहो गुण जो अल्लाह जो ज़िक्र ऐं तस्बीह लेखी थी वई। अजुर तस्बीह जो आहे, अजुर नेकी जो आहे,
जीअं को माण्हू अल्लाह जो ज़िक्र करे, सोने नबी ते सलात पढ़े, नेकी जे कम में वेठो आहे, इहो थको मांदो मज़दूर इन खे बि अजर ऐं सवाब आबिदन ज़ाहिदन वारो मिले। थोड़े ध्यान कंदो मूंखे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ॿुधो अथव नालो, जंहिंखे रब रोए ज़मीन जी बादशाही ॾिनी हुई। केतिरी बादशाही? रोए ज़मीन जी बादशाही। रहीम ॻोठ वारा 1000 त दानू हुयसि। ॻाल्हि सम्झ में अचे? 1000 सुलेमान सोने की रोई ज़मीन जी बादशाही। वरी ताक़त में एतिरी हुयसि जो हिकिड़ी रात में सभिनी घर वारनि तो चक्कर लगाए ईंदो हुयो। अल्लाह जो नबी बादशाही अहिड़ी जंहिंजो तख़्त हवा ते उॾामंदो, महीने जो पंधु सुबुह जो, महीने जो पंधु शाम जो। वो तख़्त जेॾीमहिल उॾामंदो हो त उन ते 6 लख त रुॻे कुर्सियूं पवंदियूं हुयूं। हेॾो वॾो पिंडाल आहे, मां सम्झां थो हिन में 1000 कुर्सियूं बि मुश्किल पवनि, 1000 कुर्सियूं बि न पवंदियूं। पर हज़रत सुलेमान जे तख़्त ते घणियूं कुर्सियूं? 6 लख कुर्सियूं पवंदियूं हुयूं। उहो हवा ते उॾामंदो, मथां पखी पर पर में मिलाए छांव करे हलंदा हुया। अहिड़ी बादशाही रब ॾिनी हुयसि। पाण बि नबी, पीउ बि नबी, पाण बि बादशाह, पीउ दाऊद अलैहिस्सलाम बि बादशाह। एॾी वॾी बादशाही। हिकिड़े ॾींहुं रब खे अर्ज़ कई, मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा रब करीम, जेतिरो मूंखे नवाज़ियो अथई, जेॾा मूं ते वड़ कया अथई, मां सम्झां थो एतिरो तूं कंहिं ते राज़ी कोन हूंदे। नबूअत बि ॾिनई, बादशाहत बि ॾिनई, जिन बि मुंहिंजा ख़ातिमा, वण ॿूटा, पखी जानवर चौपाया, जिन देव परियूं सभु मुंहिंजे हुक्म जा मुतीअ बणाई। मुंहिंजा मौला जेका मूं ते एहसान कया अथई, शायदि अहिड़ा कंहिं ते वण न कया हूंदई। एतिरो शायदि कंहिं ते राज़ी न हूंदे जेतिरो मूं ते राज़ी आहीं। रब करीम फरमायोसि, सुलेमान बराबर तू मुझो प्यारो नबी आ, तू मुझो प्यारो पैगंबर आ, तोखे नबूअत सां गॾु बादशाहत बि ॾिनमि, तोखे ताज ॾिनमि, तख़्त ॾिनमि, 1000 नेमतूं ॾिनमि। पर ए सुलेमान, तोखां वधीक हिकिड़ो ॿियो माण्हू आहे जेको मूंखे वधीक प्यारो आहे। अर्ज़ कई, मुंहिंजा मौला, उहो केरु आहे जेको मूंखां वधीक तोखे प्यारो आहे? रब फरमायोसि, ओ सुलेमान, उहो मज़दूर माण्हू जेको सुबुह जो मज़दूरी जे लाइ घर मां निकिरंदो आहे, सॼो ॾींहुं रोज़ी रोटी कमाइण जे लाइ महिनत कंदो आहे, मज़दूरी कंदो आहे, उन जे बदन मां पघर वही पवंदो आहे, उन जा कपिड़ा शम थी पघर में पुसी पवंदा आहिनि। शाम जो हलाल रोज़ी कमाए पाण बि खाईंदो आहे, पंहिंजे बच्चनि खे बि खाराईंदो आहे। इहो मज़दूर तो सुलेमान खां बि वधीक मूंखे प्यारो आहे। समझो था? न त ईअं सम्झो त वॾेरा बेचारो ते कारनि ते चढ़िया था वठनि, असां वरी जारो ऐं खारो कयूं, असां मिसकीन, असां कमज़ोर। न, इहे अमीर हिक पासे, ओ माता, इहे तुंहिंजा जारा ऐं खारा खणी महिनत करे बचनि जे लाइ हलाल कमाइण अल्लाह खे हेतिरो प्यारो आहे। मुंहिंजा मौला, मां मज़दूरी त कोन करे सघंदुसि। रब फरमायोसि, ओ मुंहिंजा सुलेमान, तूं मज़दूरी जे लाइ इरादो कर, रस्तो असां था ॾेखारियूं। रब मलाइकनि खे मोकिलियो, तारा कपी आया, तारा सम्झो था, लवा कपे आया। हज़रत सुलेमान खे खारा ठाहिण सेखारण लॻा, डल्हा ठाहिण
सेखारण लगा ये दल्हा जंहिंमें मायूं ठाव रखंदियूं आहिनि कॾहिं मिट्टी खणबी आहे ये खारा ठाहिण सभ खां अव्वल दुनिया में पहिरियों खारा ठाहिण वारो हज़रत सुलेमान नबी हुयो जेके इहो सेखारण वारा अल्लाह जा मलाइक हुया फरिश्तनि सेखारियुसि पोइ हज़रत सुलेमान ये खारा ठाहे बाज़ार में विकिणी उन मां जेके पैसा मिलंदा पंहिंजी मानी पंहिंजी रोज़ी उन मज़दूरी मंझां कंदो हुयो गरीब आई न घबराए न गरीब आई परेशान न थी जेकॾहिं मज़दूरी तो करी त या तुंहिंजी मज़दूरी कॾहिं कॾहिं सोचींदो हूंदे यार फलाणो वॾेरो थी वियो फलाणो बनियुनि वारो हे बि चूंडजी वियो फलाणो जेको इहो बि मेंबर थी वियो मां रहिजी वियुसि सोचींदो हूंदे न ओ बेटा कॾहिं बि दिलगीर न थींदो कर तुंहिंजी महिनत तुंहिंजी मज़दूरी इहा बि अल्लाह वटि इबादत हलाल कमाई जे लाइ पंहिंजे बचनि जे गुज़र सफ़र जे लाइ जेका महिनत तो करी इन जो बि अल्लाह तुंहिंजे लाइ अजुर ऐं सवाब तो लिखे मुंहिंजो सोनो हबीब मदीने वारो साईं मुंहिंजो अबू मुंहिंजी अम्मा मुंहिंजा बच्चा घोर कया मदीने वारे ता मुंहिंजा सोना हबीब अल्लाह तो फरमाए त हबीब तोखे ज़मीन ऐं आसमान जा खज़ाना तुंहिंजे हवाले रब फरमायो ओ मुंहिंजा सोना हबीब मुंहिंजा महबूब जे चई त हे जबल ओद सोन जो करे तुंहिंजे पुठियां लाहे छॾिया हबीब ने फरमायो ऊतीत बिमफातीह समावात वल अर्द ज़मीन ऐं आसमान में जेके अल्लाह जा खज़ाना आहिनि उन खज़ाननि जूं कुंजूं रब मुंहिंजे हथ में ॾेई छॾियूं आहिनि खुदा दे खज़ाने वंडे मैदान माही असां को कहीं दी कानी लोड़ काई खज़ाने खुदा दे वंडे मैदान माही असां को कहीं दी कानी लोड़ काई उचाए सदर तो शाइंदा सिपाही नारा मदनी मिठल बिन कोनी किनारा असाज से को शाइदा सहारा मदनी मिठल बिन सरदार ते को सालार आखा नबिये जते को निर्वार आखा को सालार आखा नबिये जते को निर्वार आखा सब जग तू आला तेरा किरदार आखा तेरा दर किथों से लगा नींद नारा मदनी मिठल बिन कोनी किनारा अरबी पुनल बिन जे नबी जे हथ में जमीन जा खजाना जे नबी जे हथ में आसमान जा खजाना जे नबी फरमायो त अल करामत वल मफातीह यौम ज़िंदगी जने क़यामत जो ॾियारो थींदो इज़तूं सभु रब मुंहिंजे हथ में ॾींदो पंहिंजे खजाननि जूं जन्नतुनि जूं कुंजूं सभु मुंहिंजे हथ में ॾींदो हबीब हीअ मुंहिंजी जन्नत ही मुंहिंजूं कुंजूं तुंहिंजे हवाले जेके वणई तंहिंखे ॾे
दुनिया जो बादशाह जो मदीने वारो आखिरत जो बादशाह जो मदीने वारो साईं मुझा मिठा पर हुजूर के खबर हुई तो मुझा गुलाम रहीम ढोरे जा मिस्कीन मारवड़ा के खबर हुई तो एड़ा भी मुझा उम्मती थींदा जो आनी में आई चारीन इत्थु बिहारी सुमरा सफा कयो सैयद चवे साओ सुकाई ने पुलाव ना पाड़ी ने उमर आराड़े सी आनी ने ही चाड़ी घर में बेचारे के कुछ बनाए बस कमाए ईंदो अटड़ो वठी ईंदो थैलीअ में अटो भी खणी आयो बटालन जो भी मैं बसर जो भी ॿ टे कड़ियूं खणी आयो थूम भी वठी आयो चाहे पत्ती भी वठी आयो बस जेको कमाई घर में आंदई खाठऊं वरी सुभाणे जी रोज़ी अल्लाह ते जेकॾहिं मज़दूरी न मिले तो बेचारो लंघण ते भी गुजारे थो हबीबन के खबर हुई तो मुझा गुलाम हेड़ा मिस्कीन भी थींदा मजदूर भी थींदा मुझे नबी उन्हनि जी इज्जत वधाई सुभान अल्लाह कीअं वधायूं तव्हांजी दिल चाही मूडे दिल कयो दिल मूडे हवाले कयो तो ॿुधाया मुझे नबी कीअं मिस्कीननि जो मान वधायो कीअं मज़दूरनि जो मान वधायो ओ मिठा हिकिड़े ॾींहुं सोने हबीब जे घर में 7 ॾींहं फाको हुयो घर में तवण न थी चुल्ह गरम न थी मानी न पकी और न रथो मुझा दोस्त तेसी नबी जी न्याणी जन्नत जी मालिकाणी सैयदा फातिमा ज़हरा आई पंहिंजे ॿिन्ही बच्चनि हसन ऐं हुसैन खे वठी आई पर चेहरो अफसुर्दा हुयो चेहरो ॾुखारो हुयो चेहरो लथल हुयो हबीब फरमाइनि था पुट मुंहिंजी न्याणी फातिमा अॼु तुंहिंजो चेहरो ॾुखारो थो ॾिसां अर्ज़ थी करे बाबा साईं जे मुंहिंजी अम्मा ख़दीजा जहिड़ी हुजे हा अॼु टियों ॾियारो मुझा बच्चा हसन ऐं हुसैन भुख ते घर में सांझड़ पानी न थी घर में तंगी ओ मुझा बाबा साईं अॼु 3 ॾींहंनि जो फाको तॾहिं पंहिंजे शफीक बाबे जे घर लड़ी आई साईं फरमाइनि था फातिमा जो तुंहिंजे घर में 3 ॾींहंनि जो फाको त तुंहिंजे बाबे मोहम्मद करीम अॼु 7 ॾींहं फाकी में पर ओ फातिमा तूं बि पंहिंजे बच्चनि खे बि विहार अॼु तव्हांजे लाइ मां मज़दूरी करणु थो वञां किताब अल कलयूबी में यो वाक़ियो या रिवायत मौजूद है हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मदीना मुनव्वरा का बाहर निकता हलंदा विया घणो पंध मदीने का बाहर निकता हिकिड़ो खजूरनि जो बाग हुयो यहूदी जो बाग वो यहूदी बीठो पियो चए को आहे जो मुंहिंजे बाग के पानी डोल भरे ॾिए त हिकिड़े डोल जे एवज़ तकड़ियूं मज़दूरी ॾींदोसां मुझे सोने हबीब खजानन जे मालिक मदीने वारे साईं अॼु मज़दूरनि जो मान पियो वधाए गरीब मिस्कीन दुखियल निमाणा जिनखे वॾेरो नफ़रत सां थो ॾिसे अमीर नफ़रत सां थो ॾिसे जन मज़दूरनि खे दुनिया वारा नफ़रत जी निगाह सां था ॾिसनि पर क़ुर्बान या रसूल अल्लाह अॼु त मज़दूरनि जो मान मथां करे छॾियो
हुजूर फरमाइनि था यहूदी तुझे बाग के अज मां पानी दींदुसि, अज मां तुझी मजदूरी कंदुसि। मुझे सुने अबीब हिकड़ो डोल भयो पत्थर जो डोल आहे, वॾो गरो पत्थर जो डोल ऐं अरब जा खूह ऊंधा 100 फुट हेठि पाणी। महबूब करीम उहो डोल छिकियो आहे ऐं उहो पाणी बाग में पलटायो, कचीअ जे पहाड़ में पाणी पहुतो। हुन यहूदी पकड़ियूं कतल जूं ॾिनियूं, हबीबन पाण खाधियूं ऐं मथो पाणी पीतऊं। पोइ वरी हुजूर डोल पलटण लॻा, हुनजो डोल पलटींदा रहिया, पाणी भरींदा रहिया। जेॾी महिल 17 या 19 डोल थिया आहिनि, ओचितो उन डोल जी रस्सी टुटी पई ऐं डोल वञी खूह में किरियो। पत्थर जो डोल जेॾी महिल रस्सी टुटी त डोल त हलियो वियो तरे में, रस्सी हुजूर जे हथ में, डोल तरे में। ऐं हुन यहूदी बि खे ॾिठो, यहूदी खे कावड़ आई, यहूदी खे गुस्सो आयो। हुन सुञातो न हो, मुंहिंजे पुनल खे हुन सुञातो न हुयो त मुंहिंजे अॻियां कहिड़ी ज़ात बीठल आहे। हुन बेख़बरी में चई तो मुंहिंजो नुक़सान करे छॾियो, डोल त पाणी में किराए छॾी, हाणे इहो डोल तरे मां कीअं निकिरंदो। मुंहिंजो कावड़ में आयो, गुस्से में आयो, मुंहिंजे महबूब ते अचे हथ सिधो करे। मुझे महबूब ते हथ सिधो करे। हुजूर जन उनखे कुझु न फरमायो, बस रुगे नेण खणी उन यहूदी ने ॾिठो, निहारियो, वरी नेण खणी उन खूह ॾे निहारियो त जेको खूह जो पाणी तरे में हुयो सो उंफ ॾेई ॿाहिरि पलटजण लॻो। खूह भरजंदो किनारनि खां पलटजण लॻो, बाग सारो भरिजी वियो ऐं उहो डोल जेको तरे में हुयो सो मथे तरी आयो। हबीबन करीमन हुनजी रस्सी जोड़े डोल उन यहूदी जे हवाले कयो ऐं हुजूर मुर्की उन यहूदी ने निहारियो ऐं हुजूर वापस मदीने ॾे मोटिया। हुजूर जो मुर्की निहारण महबूब मिठा तुंहिंजे मुर्कण तां मां सदके, महबूब मिठा तुंहिंजे मुर्कण तां मां सदके, मां सिद्दीक़ा जे सुई लहण तां मां सदके। महबूब जो मुर्की निहारण हुजूर ते मोटी आया, पर यहूदी हुजूर जे इश्क में मोहब्बत में हाणे सोचण लॻो अल्लाह केॾो सुहिणो चेहरो हुयो, अल्लाह केॾो मिठड़ो आवाज़ हुयो, हाय मूं छा कयो जो अहिड़े सुहिणे खे मूं ईज़ा पहुचायो। हाणे पंहिंजे हथ खे ॾिसे पियो, अरे हथ तूं मूं वटि न हुजी हा त भलो जो अहिड़े पुनल खे जो ईज़ायो घर वियो आहे तिखो कात खणी ऐं उन हथ खे खणी वठई, उन बाह खे कटई, उहो हथ कपे उछलायई। हाणे रोंदो रोंदो मदीने ॾे मोटियो, हुजूर जो पेरो खयूं मदीने पाक ॾे वापसि अचे थो, पुछाईंदो अचे अदा अहिड़ी सुहिणी सूरत वारो, अहिड़े मिठड़े आवाज़ वारो, अहिड़े ख़ुशबूदार बदन वारो महबूब त कोन ॾिठो आहे। माण्हू था चवनि था जेके निशानियूं छोड़ी
ये तो मदीने वाले मीर मिठे मोहम्मद करीम जो हुजूर वे खजूरू खड़ी आया पंजे हवेली पाक में फरमाइता फातिमा है दिया हसन हुसैन के वठिया अज तव्हांजे लाए मां मजदूरी करे ही खजूर आंदिया हुजूर पंजे बचन सा वेठा में ओनो हो रोदो हुजूर जे दर ते अची पहुतो सार रोए बीठो सज पियो करे ओ सोहनी सूरत वारा बाहर निकल हुजूर बाहर निकल ही रोई चे तो पाए पांध बिछिए में अंगण चे बेच में पाए पांध बिछिए में अंगण चे बेच में अब गुण ऐब कचाइयों भोलिया से ढकिच में थोड़े लख उजने तब माफियों जन में दरा यहूदी दर्द रोए बिठो खैर खुदारा ढोल पिरी इन पेनू जाबर झोल पिरी खैर खुदारा ढोल पिरी न साइल जो बर झोल पिरी रोए बिठो सगड़ा बिठो करे हबीब बाहर निकालने सुना तो तो सागो बाग जो मालिका पर जी पां वडी पईया सार सार रोई रहो साईं फरमान था छो रोंदो पियो अर्सो करे सुना मुखे माफ कजाए मुझी गलती आ मुझो कसूर आ साईं फरमान था तुझी पां करे वई या ओ मुझे सुना जे बाह तव्हांखे ईज़ायो वो हथ कटे उछलाए छॾ में या बाह वटि न हुजे जे तोते ईज़ा वरसानी कई साईं फरमाईंदा हाणे तोखे माफ़ी त ॾींदासीं पर तुंहिंजी वधियल पां बि सही सलामत कंदासीं मुंहिंजे लजपाल नबी हीअं जो हथ कर्म जो फेरायो शफ़क़त जो हथ घुमायो त उहा उनजी वधियल पां सही सलामत थी वई जदो सोना मुखे कलमो पढ़ायो पंहिंजे दीन में दाख़िल कयो हाणे ये बाग ये मिल्क तू मुझो सब तव्हांजे हवाले मुखे पंहिंजी नौकरी में कबूल कयो पंहिंजे पेरनि में वेहण जी इजाज़त ॾियो अल्लाह अल्लाह महफ़िल हसीन तुंहिंजी महफ़िल हसीन तुंहिंजी तुंहिंजा हसीन माणा महफ़िल हसीन तुंहिंजी हिते मीर पीर खे नाणे बिना विकाणा महफ़िल हसीन तुंहिंजी सुभान अल्लाह ओ मिठा मुझे सोने हबीब दुनिया वारनि खे सेखारियो त पंहिंजे बचन जे लाइ गुज़र सफ़र करण जे लाइ महिनत करण मज़दूरी करण को ऐब नाहे हुज़ूर इहा बि पंहिंजे उम्मत जे लाइ सुन्नत क़ाइम करे विया ओ मिठा जेकॾहिं तुंहिंजो हीरो हाल इएं न चओ त मां मिस्कीन मुहाणो आहियां इएं न चओ त मां ग़रीब आहियां पर मिठा नूरी जाम तमाची जो किस्सो ॿुधो अथई हसीन औरतूं उन जूं गुमबानियूं हुयूं उन जूं घर वारियूं हसीन हुयूं पर नूरी जी निमाणप नूरी जो न्याज़ जाम तमाची के मोहे विधो ओ अदा तूं बि नूरी वारो न्याज़ सिखो अल्लाह जे दर ते न्याज़ हुजई मदीने वारे साईं जे दर ते
न्याज हुजई पो मिठा मदीने वारो तोखे पंहिंजे कुर्ब में विहारींदो है थींदो मथा ओ मान जेदम तड़ ते ईंदो तमाची ओ थींदो मथा ओ मान जेदम तड़ ते ईंदो तमाची देह मच्छी कुमा कूणियूं विरहाया ओ देह मच्छी कुमा कूणियूं विरहाया यार विछाए जम विहारिया हे मेहर जे मेहमान अल्लाह मेहर जे मेहमान जेंदम तड़ते ईंदो तमाची ओ किंझुर पानी अंबर थींदो रहीम ॻोठ वारा मुस्तफा जो आशिक थी वञो मदीने वारे जो गुलाम थी वञो पोइ तुंहिंजो जेकॾहिं हीरो हाल आहे वंझर ई ॼार में खारन वारो आई पर उहो ॾींहुं परे न आहे जो मदीने वारो तुंहिंजो महिमान थींदो कींझुर पाणी अंबर थींदो अल्लाह रहीम जो ठोरो अंबर थींदो मुश्क खथूरी बंदर थींदो उडरी वेंदा अरमान उडरी वेंदा अरमान जेंदम तड़ते ईंदो तमाची हाँ जेकर गुरबता घबराए न पर मेहनत मजदूरी हलाल कमाए हलाल खा बच्चन खे भी हलाल खाराए ये न त 4 रुपये जो ॾिसे नथो वरी रात जो चोरी मची कढी अची कंहिंजी रख थियल मच्छी आहे या कंहिंजी ज़ाती मिल्कियत ढोरो आहे त पोइ पराई मच्छी न मार पराए रख मजा बिना इजाज़त जे ओ मिठा कंहिंसां ज़ुल्म न कर कंहिंसां ज़्यादती न कर कंहिंजो हक़ न खा हलाल खा बच्चन खे हलाल खाराए अल्लाह वटि तुंहिंजो नालो बि पंहिंजे बरगुज़ीदा ताननि में लिखजी वेंदो पंहिंजे घर वारनि जा हक़ अदा करणा आहिनि पंहिंजे बच्चन जा हक़ अदा करणा आहिनि ओ अती ओ मुंहिंजी भेण तुंहिंजे मथां मुड़ुस जो हक़ आहे साल जेसी ताईं शादी न थी आहे वॾो हक़ तुंहिंजे मथां अबे ऐं अमड़ जो आहे जॾहिं शादी थी वई त हाणे वॾो हक़ हुनजे मथां मुड़ुस जो आहे जेकॾहिं मुड़ुस जे बदन खे फट थी वञनि फुरड़ियूं थी वञनि कंधो ई टुशो वहे ज़बान था चटे साफ़ करे त बि मुड़ुस जो हक़ नथी अदा करे सघे साईं फरमाइनि था त औरत जे मथां मुड़ुस जो एॾो हक़ आहे जो चवेसि न ॻाढ़े चपल ते चढ़ी वञ त इनकार न करे वरी मुड़ुस चवेसि न फिके जबल ते चढ़ी वञ इनकार न करे पंहिंजे मुड़ुस जी फरमा बरदारी करे इहा औरत जन्नत औरत आहे अय्युमा इमरातिन मातत व ज़ौजुहा अन्हा रादिन दखलतिल जन्नह साईं फरमाइंदा उहा औरत जेका मरी वई मुड़ुस उन ॾो राज़ी आहे एॾो मरंदी होॾो जन्नत में दाख़िल थींदी सुभान अल्लाह पर उहा औरत जिते मुड़ुस नाराज़ आहे हेॾो मरंदी होॾो जहन्नम में किरंदी ओ मुंहिंजी अम्मा हर हिक ते शरीयत हक़ मुक़रर कया आहिनि जेकॾहिं उहो मर्द पंहिंजा हक़ अदा करे ज़ाल पंहिंजा हक़ अदा करे घर ई जन्नत छेड़ाई ख़तम फितना ई
पढ़ाई खत्म अज घर घर में छेड़ो वरी वींदई मुल्लनि वटि तावीज़नि जे लाइ भोपा बि वेठा आहिनि ॾाठा दंदियूं भोपनि मथां भिते कादर झाल केराई सायूं वेठा आहिनि बाबा 100 रुपए जो तावीज़ खपई या 500 वारो तावीज़ खपई या 1000 वारो तावीज़ खपई ऐं मायूं त अटो ॿधियूं ने मुलनि जे पुठियों हराम औरत के तावीज़ जे लाइ वञण घर मां निकिरे थी तावीज़ कराइण जे लाइ उन जो हिकिड़ो हिकिड़ो कदम अल्लाह जा 70 हज़ार मलाइक उन ते लानत था वसाइनि जॾहिं मोटी नथी अचे ॻाल्हि सम्झो था न था सम्झो चङा भला माण्हू भोपन वटि वेठा अथई भोपन वटि हो वरी हथ वेठा ॾिसनि ठर ढारा पऊं ॿारहं हमरा हिकिड़ो ख़बर ॿुधाए बाबा तुंहिंजो हीअं मसइलो तुंहिंजी हीअं ग़ैब जूं ॻाल्हियूं ॿुधाए हमरा जो हिकिड़े खे ख़बर पई हुजे को सचो सुन्नी आशिक़े रसूल बूट हुजे वॾो लांग बूट वियो लाहे बूट ठका कढे हिकिड़ो ॿियो टियों 99 ते थी वरी मुझे अहिड़े छो छो मूंखे मारी बेगुनाह चई त माण्हुनि खे ग़ैब जूं ख़बरूं थो ॿुधाई त हीअं थींदो हीअं थींदी तोखे इहा ख़बर पई त हे ईंदो मूंखे पातर हणंदो इहा का ख़बर पई त हे मूंखे पातर अचे हणंदो पोइ बेटा इहे पोपनि ॾे न वञ तोखे वञण जी ज़रूरत ई नाहे पंहिंजे घर वारनि सां सुठो सलूक रख उन्हनि सां प्यार मोहबत शफ़क़त सां पेश अच त तोखे तावीज़ जी ज़रूरत न पवंदी कंहिंखो पीणे ठंडे जी ज़रूरत न पवंदई ओ मिठा अल्लाह तुंहिंजो घर जो माहौल खीर खंड बणाई मियां महमूद साईं ॿोड़नि लॻे अल्लाह जो लख रहमत हुजनि मुंहिंजे दादा साईं जा मुर्शिद हुया हिकिड़ो माण्हू आयुसि ऐं ज़ाल नथी थिए मूंखे तावीज़ लिखी ॾियो साईं फरमायो मुरीद खे भाई मूंखे ॾे इहो पेन पनो ॾे तावीज़ लिखा जेॾी महिल तावीज़ ॾिनई पनो ॾिनई हथ में बुज़ुर्ग फरमाता निमाज़ पढ़ंदो ई कि नसी निमाज़ कोन पढ़ंदो तावीज़ खणी उहो पनो खणी उछलाई पेन बि उछलाई कि वञ निमाज़ पढ़ ज़ाल पाणे ठही वेंदे अड़े साईं न कयो महिरबानी कयो तावीज़ लिखी ॾियो पाण फरमायूं था पा तूं अलाह सां नथो ठही ज़ाल कोन ठहंदी असां महमूद खणी त तावीज़ लिखी ॾे महमूद खणी त तावीज़ लिखी ॾे तूं अलाह सां नथो ठही ज़ाल कोन ठहंदई तूं वञ अलाह सां ठहो निमाज़ पढ़ ज़ाल तोखां ठही हींअर इशा पिया पढ़ूं त अधु माण्हू एॾो बीठा मां त चवंदी मुस्लमान हिन लाइ ग़ैर मुस्लिम केरु ईअं बीठा ख़ुदा जो हया नथो अचे ॾिजो नथा रखा अल्लाह जो फर्ज़ ख़ुदा जो फर्ज़ बैन अल अब्द वल कुफ्र तरक सलाह मुस्लमान ऐं काफ़िर जे विच में फ़र्क़ु करण वारी शइ निमाज़ आहे मुस्लमान जी निशानी आहे निमाज़ जेको निमाज़ नथो पढ़े मन तरक सलात वाहिदतन मुतअम्मिदन फ़क़द कफ़र जेको हिकिड़ी निमाज़ ॼाणी वाणी थो छॾे उहो कुफ्र जी खत में वञी थो किरे ये ज़ंजीर हूंदो न ज़ंजीर उनजो कड़ो करे का छिन्नी धार कजे हाणे हिनखे ज़ंजीर छॾिबो साईं फरमाईंदा जेको निमाज़ नथो पढ़े पंहिंजे इस्लाम जे ज़ंजीर जो कड़ो कड़े खां छिन्नी धार थो करे छॾे पुटु हेॾे ध्यानु कयो इस्लाम जे अंदरि निमाज़ ईअं आहे जीअं माण्हू जे जिस्म में मुंडी न हुजे त जिस्म मुर्दो ॻाल्हायो जिस्म मुर्दो न हली सघे न खाई सघे न ॻाल्हाए सघे सभु कुवतूं ख़तम जे मुंडी न आहे त कुझु बि न आहे इस्लाम ऐं मुस्लमानी जी मुंडी आहे निमाज़ जंहिंमें निमाज़ आहे त हुन में इस्लाम बि आहे जंहिंमें निमाज़ न आहे इन में मुस्लमानी तूं कीअं मुस्लमान तो पाण खे सदाई छाजो तूं मुस्लमान आहीं जो तूं ख़ुदा जो फर्ज़ नथो पढ़ी निमाज़ नथो पढ़ी हेॾी वॾी आलीशान मस्जिद ठही पई आहे टीवीअ ते वेठो अथई टीवी न आहे टीबी आहे टीबी जी बीमारी लॻंदी आहे न जंहिं माण्हुनि खे टीबी लॻी वई आहे
अगे से यहाँ टीवी हुई हाणे वरी ही मोबाइल जे कनेक्ट थी हाणे तकलीफ़ पई थी अरे हे लॻो पियो हाँ इहा बि एॾी मुसीबत आई आहे रात जो भी कन ते लगी पई आहे वरी लेडीज पैकेज नाइट पैकेज तोखे वधीक ख़बर हो हणा लगी पई आहे मोबाइल में उहे फिल्मूं नाटक उहे ॻाइण उहे वॼाइण बुरियूं फ़हश तस्वीरूं रखियूं वेठियूं छा इहा मुस्लमानी आहे तुंहिंजी वधा अबो नथो ॾिसई अम्मा नथी ॾिसई चाचो मामो नथो ॾिसई पर वाहिदुल क़हार ॾिसई अलाह ॾिसई ख़ुदा खां डिॼ पंहिंजे अखियुनि खे पलीस न बना पंहिंजे कननि खे नापाक न बणा बुरी सोबतनि खां बच बुरी मजलिसुनि खां बच बुरनि यारनि खां बच अल्लाह वारनि जी सोबत में वे जन अल्लाह वारनि जी सोबत छॾी आहे अॼु उन्हनि जो हाल छा आहे या न हथ जे कंगण खे आईने में ॾिसण जी पुट ज़रूरत न हूंदी आहे तूं पाण ॾिस पंहिंजे अखियुनि सां जेके अल्लाह वारनि जी सोबत में वञनि था उन्हनि वटि दीन आहे इस्लाम आहे निमाज़ आहे रोज़ो आहे दाढ़ी आहे पटको आहे तहजुद आहे पर जेके अल्लाह वारनि खां विछड़िया आहिनि न दीन रहियो न इस्लाम रहियो इन रहीम गोठ में मुझे मुर्शिदनि मिठड़नि जा फंदड़ा हूंदा सॼी राति मर्दनि औरतुनि में जज़्बा हूंदा ऐं ख़ैर मुंहिंजे गोठ में साईं रहिया इहो नारे जो कंधो रुके जज़्बा ई जज़्बा हूंदा हुया धुम हूंदी अल्लाह जे नाले जी वो मिठा अल्लाह वारनि जो दर जन छॾियो आहे उहे ॼणो ख़ुदा खां परे थी विया ख़ुदा जे दीन खां परे थी विया वो मिठा वरी बि वक़्तु अथई जे सुधरणु चाहीं नेक बणजणु चाहीं त वरी बि अल्लाह वारनि जी दामन वठ वरी बि अल्लाह वारनि जी सोबत में वे सालिहनि जी संगत में वे दीन इतो मिलंदी नेकाई इतो मिलंदी इस्लाम सुन्नत शरीयत उतो मिलंदी जॾहिं अल्लाह वारनि जी सोबत में वेंदी तो बेटा जिंदगी मुस्तहार आहे उधारी जिंदगी आहे अॼु सुभाणे के जिंदगी जो माण मइजे थो पियो डेरे जी भटई लॻी पई आहे अॼु सुभाणे हलणो आहे ओॾो जी तयारी कर अमल सालिह कर वो मिठा नेक रस्तो इख्तियार कर शादी हुजे सुन्नत मुताबिक़ मरणो परणो सुन्नत मुताबिक़ मां अब्दुल रहीम खे मुबारक ॾींदुसि जो पंहिंजे बचड़े जी शादी जे लाइ हिकिड़ी क़ुरानी महफ़िल सजाई अथई अल्लाह जो क़ुरान पढ़जे नेकी जी ॻाल्हि थिए त घोट ते बि रहमत कुंवार ते बि रहमत छन्ने ते बि रहमत ॼाञुनि माञुनि सभिनी ते ख़ुदा जी रहमत पई ऐं हूअ शादी जंहिंमें ठीबकी पई वॼे लानत पई वसे जंज पई वञे वो अॻे हूंदी पीतल वारी गाॾी जेका बेलगाॾी वो काठ जी कढ़ाई भॼी पई वो जेको मंगण हार हो जो किरियो त ॿाह भॼी पियो त कुराड़ी पई चए अरे दौलत में बंदि कर जंज जा काला मोह कर छोड़ी अरे दौलत बंदि न कर दौलत वॼा मोह मारियो जंज जा काला मोह कर छोड़ी हुनजी ॿाह भॼी पई कुत्तीअ खे पुछ में सूर इजराई जे पुछ में सूर हुनजी बाह भॼी पई हुन रत पियो वएसि माई जी रड़े दोन बंदि न कर वारा कर दोन वॼा त जंज जा काला मोहन थी वे हाणे उहा जंज भली आहे हीअ जंज भली टिड़े थो वेठो सॼे छन्ने जी ख़ुशी हिकिड़े पासे घोट जी ख़ुशी ॿिए पासे ख़बर पवंदई नट छिकण वारी अचे ई थी समझो था बेटा शादी थे इस्लामी तरीके मुताबिक़ सुन्नत मुताबिक़ उन में फ़ाइदो आहे उन में रौनक आहे केॾी ख़ुशी आहे हली आहे न शादी मूंखे त वणे थी सोतान मलू
शैतान बिन आवाज़न ते अल्लाह जी लानत वसंदी है। हिकिड़ो सोतुल मज़ामीर वो सोतुल निसा जेके सुरूदन जो आवाज़ हारमोना तबला बेंडूं बाजा इन्हनि ते अल्लाह जी लानत वसंदी है। ॿियो वरी औरतूं ॻाइजो कन ते हथ रखी अखियां अबल जा बलन मशाले दोहरी अबल जी वो लाड़ो आणाया हाणे खेरपुर जा सोनारा मरी विया मेहर जा मरी विया हेॾो कंबर वगण लाड़काणे वारा छुटा वरी लाड़ मथां थी दोहरी ये मायूं त रुपये कूड़ थियूं हमरा हुजे अखियुनि खां काणो होठ रखे खां काणो सो उहा वरी पढ़े पई अखियां अबल जा बलन मशाले मायुनि जो दीन ई पंहिंजो अथई शरीयत ई मायुनि जी पंहिंजी क़ुरान जो दीन ई पंहिंजो आहे। हाणे उहो क़ुरान जो दीन भलो या मदीने वारे साईं जी सुन्नत भली मामूअ जी सुन्नत भली आहे न वरी चवंदे मरी वियासीं हाणे साईं चयो हर शादी में हेॾा जलसा कयो बाबा जलसे जी ज़रूरत न आहे को आलिम घुराए ऐं पंहिंजो निकाह पढ़ाए ऐं कुंवार घोट सां मिलाए छॾियो बसि जेके बिरादर अचे मिट माइट शादी अचनि उनखे नंगरड़ो ठाहे मुफ़्त में खाराए उहो न वठो पनचरी न वठो मगर मुफ़्त में नंगर न्याज़ ठाहे उन्हनि खे खारायो ख़ुशी में मुंहिंजा दोस्तो ऐं वरी घोट कुंवार खे मिलाईंदा तो हणंदा टक्कर तूं बि ख़्यालु कजे सही टक्कर जो नालो ई ख़तरनाक आहे कीअं अदा गाॾियूं टकरिजी थियूं टक्कर थी वियो एक्सीडेंट थी वियो टक्कर सिंधी में टक्कर अंग्रेजी में एक्सीडेंट हाणे सही जेका शुरूआत थी थिए घोट कुंवार जी उहा एक्सीडेंट खां शुरूआत टक्करण खां पोइ सॼी उमिरि वीचारा आहिनि बि टक्कर सुन्नत मुताबिक़ शादी कयो त तव्हांजा घर मुल्क मलीर थी वञे घर में ख़ुशहाली ऐं सरहाई अची वञे पोइ बेटा पाण बि निमाज़ पढ़ो पंहिंजे घर वारनि खे बि निमाज़ पढ़ायो सुन्नत ऐं शरीयत ते अमल कयो। साईं फरमाइनि था जेको माण्हू फजर जी निमाज़ जे लाइ उथियो ज़ाल सुती पई आहे पोइ हीअं करे जो पाणी जा छंडड़ा हीअं हुनखे ज़ाल खे मुंहं में हणे ओ सिराज जी मां ओ सिराज जी मां उथी निमाज़ जो टाइम थी वियो उथी निमाज़ या वरी मुड़ुसु सुतो पियो आहे ऐं ज़ाल उथी आहे पोइ ज़ाल छा थी करे पाणी जा छंडड़ा मुंहं में हणी चवेसि थी ओ गुलाम जा पीउ उथी निमाज़ पढ़ उथी निमाज़ जो टाइम थी वियो आहे। साईं फरमाइनि था ज़ाल मुड़ुस खे थी उथारे या मुड़ुस ज़ाल खे थो जाॻाए त अल्लाह टहक ॾेई खिले अल्लाह खिले थो रब ख़ुशि थो थिए ऐं रब फरमाए थो मलाइको ॾिसो कीअं हिक ॿिए खे निमाज़ जे लाइ जाॻाइनि था तव्हां शाहिद थी वञे ज़ाल मुड़ुस ॿिन्ही खे मूं रब बख़्शे थो। हाणे तूं पाण पढ़ी त सिराज जी मां खे उथारी पढ़ंदव न निमाज़ छा था चओ आहियो त ढकिया ढूमिया वेठा एतिरो सीउ बि कोन्हे को जेतिरा तव्हां ढकिया वेठा हथ मथे खणो कहिड़ा कहिड़ा निमाज़ बीठल वेठल कुंडनि पासनि वारा ऐं घर में मायूं बि खणो हथ मथे मां ॾिसां थो कहिड़े न त कहिड़ा कहिड़े न कया पढ़ंदो निमाज़ ईअं जो बसि मस्जिद भरपूर थी वञे ईअं न जो ॿ टे ॾींहं पढ़ी वरी मुसरा वेड़े रखो न जेसीं सिरीअ में साह आहे तेसीं निमाज़ पढ़बी चओ निमाज़ पढ़बी निमाज़ पढ़ो नेक थियो सालिह थियो त अल्लाह बि राज़ी मदीने वारो साईं बि राज़ी अल्लाह साईं हिन
शादी के खैर बरकत अमन वारो बणाए। खोट ते क्वार ते ॼञ ते अल्लाह जो रहमतूं ऐं बरकतूं हुजनि। रब करीम शाल सां सभिनी खे मदीने वारे साईं जे सुन्नत शरीयत ऐं दीन जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। चालीह हज़ार जो सोन हाणे ॾींदे या उधर कंदे? हाणे ॾेई छॾी सकंदो आहे। मां वञा पियो मदीने शरीफ़ हींअर, चई मूंखे वञ परणाए पोइ वञिजे होॾे। हकमार 40,000 सोन हाणे ॾींदो। नालो छा अथई? मसूद। छोकिरी शाहिदा केॾी थी आहे? अब्दुल अली हेरिया नजाइज। तूं वेठ। तो अब्दुल हलीम नालो थी मुसम्मात शाहिदा ही अब्दुल हलीम जी शरह मोहम्मदी मुताबिक मोहम्मद मसूद पुट अब्दुल रहीम 40,000 रुपए सोन जे हक़ मर्जी वटि दान करे ॾिनी। शाहिदा न्याणी अब्दुल हलीम 40,000 रुपए सोन जे हक़ मर्जी वटि ज़ाल करे क़बूल कई। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله. أعوذ بالله من الشيطان الرجيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون واعتصموا بحبل الله جميعا ولا تفرقوا واذكروا نعمة الله عليكم إذ كنتم أعداء فألف بين قلوبكم فأصبحتم بنعمته إخوانا وكنتم على شفا حفرة من النار فأنقذكم منها كذلك يبين الله لكم آياته لعلكم تهتدون. اللهم ألف بينهم كما ألفت بين سيدنا ومولانا رسول الله صلى الله عليه وسلم وخديجة الكبرى وعائشة الهميرة رضي الله عنها. اللهم ألف بينهم كما ألفت بين علي المرتضى وسيدة النساء فاطمة الزهراء. اللهم ألف بينهم. اللهم اغفر لنا ولسائر المسلمين. اللهم اغفر لنا وارحمنا وعافنا واعف عنا या अकरम अल अकरमीन। या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा। मुंहिंजा मौला छड़नि खे फरमा बरदार घर वारियूं ॾे। मुंहिंजा मौला जेके बि छड़ा आहिनि तन सभिनी खे सब्रो कजां। हे मुंहिंजा मौला सभिनी खे हलाल तय्यब घर वारियूं पाकीज़ा घर वारियूं अता फरमा। फरमा बरदार घर वारियूं अता फरमा। बे औलादन के साले औलाद अता फरमा। बे घरन के कुशादा घर अता कर। या अल्लाह जेके मुश्किल में उन जो मुश्किलातों आसान कर। जेके हाजतमंद उन जो हाजतों रवा फरमा। करीम रब पंजे हबीब जे सदके रहीम ढोरे ते पंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। हे मुंहिंजा मौला पंजे हबीब जे सदके असांजा हथड़ा खाली न मोटा। उहे कम करा जिन में तू राज़ी तुंहिंजा हबीब राज़ी हुजे। يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وآله وسلم. पढ़ते तो
हाजी महमूद मोहम्मद हुसैन हजरत महमूद सभने पे मुबारक 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 घोट मुबारक ये शुक्रान जीवो सभने के मुबारक अल्लाह बजा तुझी शादी सऊदा वो तुझी शादी अजू रहमत जार लगी मुश्किल छटायूं तोखे घोट गुलन जा गुलहार पर मुश्किल छटायूं तोखे घोट गुलन जा गुलहार पर मैं फल में तम साथी आज मैं फल में तम साथी रहमत जार लगी अज अल्लाह अज अल्लाह तबारक घोट मक़सूदा तोखे लखे लख मुबारक घोट मक़सूदा तोखे लखे लख मुबारक अब्दुर रहीम तोखे लखे लख मुबारक दिल जा